प्यारा वारो हक़ मौजूद जीअं सिंध जीअं सिंधी ॿोली जीअं लतीफ़ अचो त अॼु असां सबक़ 11 पढ़ूं ऐं तव्हां सां गॾु तव्हांजो दोस्त तव्हांजो भाई डॉक्टर फुलू मेघवार ऐं मूंसां गॾु आहे तव्हां जहिड़ो ख़ूबसूरत शागिर्द मेघ मल्हार। अचो त असां सबक़ 11 पढ़ूं। पढ़ो पुट। सिन ज़बर स, बे ज़बर ब, कापिश को, सबक को, ये अलिफ या, रे हेवा नून पेश रू, रू, या, रू, यारू, अल ज़बर चेवाचो, अच्छो, अड़ियेड़े, अचोड़े, ये अलिफ बा, रेवारो, बारो, अचोड़े, बारो, अल ज़बर चेवाचो, अच्छो, अड़ियेड़े, अचोड़े, ये अलिफ बा, रेवारो, बारो, रे अलिफ नून ज़बर रा, दाल ज़बर द, रांद, जिमुआ जो, रांद जो, वाफल वा, रेवारो, वारो, अलफ ज़बर काफ ज़बर के, अक, जिमुआ नून पेश जून, अक जून, काफ अलफ का, ठेज़ ठ, ये वन पेश यून, काठियों, नून ज़र न, मीम पेश मून, निम, जिम अलफ जा, निम जा, पे अलिफ पा, वाफल वा, पावा, निम जा, पावा, देवा डो, ये जेडी, डोडी, अल ज़बर चाहिए जर्ची, अच्छी, डे ज़बर ड, ये ज़बर ग, डे ज़बर ड, डगड़, खेलिफ खा, हमज़ाओ, खाओ, मीमा मो, ट्रिये ज़र्टी, मोट्री, वाव ज़र व, ये ज़रनी, वन्नी, मीम ज़र म, खे ज़बर ख, ने पिशनो, मक्खनो, खेलिफ खा, हमज़ाओ, खाओ, जिमुआ जो, जिमिए जे, अफा को, जेको, पये ज़र पी, हमज़ो पेशो, पियू, खये खे, पियू खे, पे ज़बर प, गे ज़बर ग, पग, बे ज़बर ब, धाल धा, हमज़ो ये, बधाए, सिनवा सो, हमज़ो ये ई, हमज़ो ये ज़री, ई, सो ई, मीम अलिफ मा, खये ज़र खी, माखी, मीम ज़र म, खे ज़बर ख, ने पिशनो, मक्खनो, खे अलिफ खा, हमज़ो ये, खाए। प्यारा बारो हाणे असांखे मेघ मल्हार इहो बैत बिना ॾिठे ॿुधाईंदो। असां इहो किताब बंदि था करियूं ऐं मेघ मल्हार असांखे बैत ॿुधाईंदो। अचोड़े ॿारो। हा पुट मल्हार ॿुधायो। अचोरे ॿारो रांझो वारो, अचोरे ॿारो रांझो वारो, अकजूं काठियूं निम जा पावा, डोड़ी अची ढगड़ खाओ, मोटी वञी मकड़ खाओ, जेको पी खे पग ॿधाए सोई माखे मखण खाए। वेरी गुड, शाबाश। प्यारा ॿारो हिन बैत में हिकु ॿिनि लफ़्ज़नि जी वज़ाहत कंदो हलां, माना तव्हांखे सम्झाईंदो हलां, छाकाणि त इहो कुझु इलाइक़नि में, कुझु सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इहे लफ़्ज़ ॻाल्हाइजनि था, किथे नथा ॻाल्हाइजनि। मिसाल जे तौर ते डगड़ लफ़्ज़ जेको आहे लाड़ ऐं उतर थर वारे पासे ऐं इन पासे नथो ॻाल्हाए वञे। इहो तक़रीबन पंहिंजो विचोले वारो आहे इलाइक़ो, उन में ॻाल्हाए वञे थो। ख़ासि तौर ते कंडियारे वारे पासे उते ॻाल्हाए वञे थो। डगड़ या डगड़ी या डगड़ माने आहे मानी। डोड़ी अची डगड़ खाओ माने अची डोड़ी अची मानी खाओ, मोटी वञी मखण खाओ। ऐं उन खां अलावा हीउ जेको लफ़्ज़ आहे पग मीन्स असां सिंधी में पग चवनि, ऐं कुझु जेके अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिन इलाइक़नि में इहे छोकिरा ख़ासि तौर ते थर जा ॿारड़ा या उहे माण्हू नथा सम्झनि त उहो पटके खे चइबो आहे, पगड़ी खे चइबो आहे। जेको पंहिंजे पीउ खे पग ॿधाईंदो,
पग बदिराइण माने उनजी इज़त कराईंदो, उनजो मान वधाईंदो, बिरादरी में, समाज में, क़ौम में उनजो नालो रोशन कंदो, जो पंहिंजे पीउ जो नालो रोशन कंदो, सोई माने उहो ई माखी मखण खाईंदो। हिते माखी मखण खाइण जो मतिलबु सुखियो सताबो रहंदो, हमेशह सुख सां रहंदो, उहो तमामु घणी ख़ुशहाली ॾिसंदो। जेको पंहिंजे पीउ जी इज़त कराईंदो, जेको पंहिंजे पीउ जो नालो रोशन कराईंदो, उहो ई सुखियो सताबो रहंदो। प्यारा ॿारो, उमेद त तव्हां बि महिनत कंदव ऐं पंहिंजे पीउ जी ऐं हिन धरतीअ जी जेको आहे सो इज़त वधाईंदो ऐं सुखिया सताबा रहंदो। प्यारा ॿारो, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं जेकॾहिं तव्हांखे असांजी वीडियोज़ पसंदि आयूं हुजनि त लाइक कजो, सब्सक्राइब कजो ऐं ॿियनि दोस्तनि खे बि शेयर कजो त जीअं उहे पिणु सिंधी सिखण में ऐं उन्हनि खे पिणु सिंधी सिखण में मदद मिले। महिरबानी।